नई टही जो शाइर करीम चांडियो ॾाढो सुठो लिखे थो। संदसि ख़्याल ॾाढा मथां आहिनि ऐं मां भायां थी त नौजवाननि खे हथी ॾियणु घुरिजे। करीम चांडियो चवे थो त गोरियूं पियो थो खाए ज़हनी मरीज़ थी वियो। गोरियूं पियो थो खाए ज़हनी मरीज़ थी वियो। हाणे न घर ई आहे ज़हनी मरीज़ थी वियो। उन जी बि पेंशन जा पैसा कटिया हुकूमत। उन जी बि पेंशन जा पैसा कटिया हुकूमत। जेको उम्र पढ़ाए ज़हनी मरीज़ थी वियो। उन जी बि पेंशन जा पैसा कटिया हुकूमत। जेको उम्र पढ़ाए ज़हनी मरीज़ थी वियो। 2-3 महीना अॻु में बाज़ार में मिलियो हो। करीम चांडियो चवे थो त 2-3 महीना अॻु में बाज़ार में मिलियो हो। हाणे रहियो सो नाहे ज़हनी मरीज़ थी वियो। बदज़ौक़ ज़हन हुन खे काथे ॿुधी रहिया हुआ। वाह, बदज़ौक़ ज़हन हुन खे काथे ॿुधी रहिया हुआ। फनकार गीत ॻाए ज़हनी मरीज़ थी वियो। आफ़ीस घर जे खुटके खाई छॾियो अंदर खे। आफ़ीस घर जे खुटके खाई छॾियो अंदर खे। नंढड़ा बचा निपाए ज़हनी मरीज़ थी वियो। नंढड़ा बचा निपाए ज़हनी मरीज़ थी वियो। हुनखे ज़रूर चइजो तुंहिंजो ज़हीन शाइर। हुनखे ज़रूर चइजो तुंहिंजो ज़हीन शाइर। तोलए निंडूं फिटाए ज़हनी मरीज़ थी वियो। तोलए निंडूं फिटाए ज़हनी मरीज़ थी वियो। हा को हुजे ॿुधायो। हा को हुजे ॿुधायो मूं को ॾिठो न आहे। हा को हुजे ॿुधायो मूं को ॾिठो न आहे। धरतीअ सां दिलि लॻाए ज़हनी मरीज़ थी वियो। ज़हनी मरीज़ थी वियो। गोरियूं पियो थो खाए ज़हनी मरीज़ थी वियो। हाणे न घर ई आहे ज़हनी मरीज़ थी वियो। हुन जी बि पेंशन जा पैसा कटिया हुकूमत। जेको उम्र पढ़ाए ज़हनी मरीज़ थी वियो। गोरियूं पियो थो खाए ज़हनी मरीज़ थी वियो। हाणे त घर ई नाहे ज़हनी मरीज़ थी वियो। हाणे त घर ई नाहे ज़हनी मरीज़ थी वियो। सदाईं गॾु।